अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी धमाकेदार नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ऐं नई अपडेट ॾींदा हलूं। नेक्स्ट एपिसोड में छा वाक़ई मीर खे मूसा मारे छॾींदो या मूसा जे हथां वरी बख़्त मारियो वेंदो? छा अॻी क़िस्त में जेको आहे सजावल ख़ान पंहिंजी संगत खे राज़ी करण में कामयाबु थी वेंदो फ़ैसिले जे लाइ, या वरी नवाब ख़ान जो चालूं अञा उनजे मथां असरु कंदियूं रहंदियूं? छा थींदो छा न थींदो, सॼी कहाणी ॿुधायूं था इन नंढड़े वीडियो में। दोस्तों पहिरियां इन खां पूरो ॾिसो, थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो, लाइक, इन वीडियो के शेयर ज़रूर कंदा। दोस्तों मां पोई किस्त में तव्हांखे इहो वाज़े करे ॿुधायो त सजावल खे नवाब ख़ान हा भी कंदो फ़ैसिले जे लाइ ऐं चालूं पंहिंजूं खिरंदो रहंदो। तव्हां ॾिठो नवाब ख़ान उहा ई ॻाल्हि कई त उन हा में भी उनजी चाल हुई, सजावल ख़ान खे मना न कई हा कयईं दोस्ती जे लाइ, लेकिन उन में भी उनजी चाल आहे त उनखे कीअं अॻिते हलाईंदो ऐं इहा चाल खिलंदो रहंदो। सजावल पंहिंजो पूरो ज़ोर लाहींदो संगत ते ठाह जे लाइ। अगरि इन्हनि मां हिकिड़ो बि न बीठो त नवाब ख़ान खे ॻाल्हाइण जो मौक़ो मिली वेंदो ऐं कावड़ में अची सजावल ख़ान नवाब ख़ान सां ठाह करण जी कोशिशि कंदो। इहा आहे नवाब ख़ान जी सोच। ऐं तव्हांखे इहो ॿुधायूं त वक़्त खे तव्हां ॾिठो भावल माफ़ु करे छॾियो। राति वारी क़िस्त में मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायो त वक़्त माफ़ियूं वठी हेॾो होॾो चाचे खां जान छॾाईंदो, अहिड़ो मिठो थी ॻाल्हाईंदो ॼण इन जहिड़ो भलो को आहे कोन। ईअं ई थियो, भावल उनखे माफ़ु करे छॾियो। मां इहो बि तव्हांखे ॿुधायो जो पुराणो बैकग्राउंड ख़राबु हूंदो तंहिंजे करे हू माफ़ियूं वठी रहियो आहे, लेकिन नवाब ख़ान जो पढ़ियल आहे। ईअं ई थियो, हाणे मूसा ऐं भावल जे विच में रही इहे सॼियूं गेमान नवाब ख़ान खे ॿुधाईंदो रहंदो ऐं इन्हनि खे विढ़ाइण जी कोशिशि बि कंदो। ऐं जेका बि हीअ ॻाल्हि कंदा, प्लैनिंग ठाहींदा, उहो नवाब ख़ान खे अॻे पुॼी वेंदी ख़बर ऐं इन्हनि खे कामयाबु न थियणु ॾींदो। इन्हनि सां गॾु रही इन्हनि जे दोस्तनि खे मराईंदो। ख़ासि करे वार ही कंदो नालो मूसा ऐं भावल जो थींदो। दोस्तों हर अपडेट सभ खां पहिरियां तव्हांखे ॾींदा आहियूं, लेकिन असांजे यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।